अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां महबूब उमर जो ऐं अॼु जी हिन वीडियो में असां सिखंदासीं सब्सक्राइब करण सां गॾु घंटीअ जे निशान ते क्लिक करण वारो इंट्रो। सब्सक्राइब कयो मुंहिंजे चैनल खे ऐं घंटीअ जे निशान ते क्लिक कयो जीअं हर नए वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। त हिन वीडियो खे एंड ताईं ॾिसंदा ऐं उमेद आहे तव्हांखे पसंदि ईंदो। सभ खां पहिरीं तव्हांखे रिक्वायर्ड आहे तव्हां कंहिं ॿिए अकाउंट सां पंहिंजे अकाउंट खे सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ जे निशान ते क्लिक कयो ऐं उन दौरान स्क्रीन रिकॉर्डर जी मदद सां उनखे रिकॉर्ड करे वठो, बिल्कुलु हिन तरह। उन खां अलावा हिकु आवाज़ तव्हां रिकॉर्ड करे वठो, या तव्हां अंग्रेज़ी वारो आवाज़ रखणु चाहियो था त तव्हांखे काफ़ी सारा अहिड़ा साउंड मिली वेंदा काफ़ी सारी वेबसाइटुनि तां ऐं यूट्यूब तां। जीअं ॾिसो ही, जी हा, अॼु मुंहिंजो आवाज़ु तव्हांखे थोरो अलॻि लॻंदो हूंदो, छो जो अॼु मूं बोया BY-M1 माइक वरिती आहे। ओके, सभ खां पहिरीं तव्हां अचो काइनीमास्टर में, हुते नओं प्रोजेक्ट ठाहियो। नओं प्रोजेक्ट ठाहिण खां पोइ तव्हां खणो को बि बैकग्राउंड ऐं बैकग्राउंड खे कलर ॾियो साओ कलर ॾियण खां पोइ तव्हां लेयर में अचो। लेयर में तव्हां उहो वीडियो खणो जेको तव्हां रिकॉर्ड करे रखियो आहे। ओके, हीअ वीडियो ते अची वियो ऐं हाणे इन खे तव्हां एडजस्ट करे सही जॻह ते बीहारियो ऐं उन खां पोइ तव्हां उहो ऑडियो खणो जेको ऑडियो तव्हां रिकॉर्ड करे रखियो आहे। ओके, ऑडियो खणी चुको आहियां। हीअ ऑडियो आहे। जिते जिते तव्हां ॾिसो था त हीअ ऑडियो ते पूरो बीहंदो, उते तव्हां हुनखे एडजस्ट करे वठो या हुनखे पार्टनि खे कट करे विचा कटे करे मुकमल तौर ते पूरो बीहारियो। ओके, जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो हीअ पूरो बीह वियो। हाणे तव्हांखे अचिणो आहे गूगल ते या कंहिं बि सर्च इंजन ते, बहरहाल गूगल ई रहंदी सही। तव्हां गूगल ते अचो ऐं हुते लिखो फ़ोन फ्रेम PNG। जी हा, फ़ोन फ्रेम PNG, उहो तव्हां डाउनलोड करे वठो। तव्हां ॾेखारे थो वठां, ॾिसो काफ़ी सारा फ्रेम अची विया। हिन मां तव्हां को बि डाउनलोड कयो जेको PNG हुजे, तव्हां डाउनलोड करे वठो। ओके, जीअं ई हुन ते क्लिक करे बीहंदो ऐं तव्हांखे डाउनलोड करण जो चवंदो, तव्हां हुनखे डाउनलोड करे वठो। ओके, हीअ डाउनलोड थी वियो, पर मुंहिंजे कम जो न आहे। ओके, मूं काफ़ी अॻु हिकिड़ो सुठो डाउनलोड करे वरितो आहे ऐं उहो ई आउं खणंदुसि। मीडिया मां अची डाउनलोड फोल्डर में उहो ई पियल आहे जेको मूं खयो। दोस्तों, हुनखे तव्हां फिट कयो, उन ई जॻह ते बीहारियो जीअं तव्हांखे महसूसु थिए त हीअ वाकई उहा ई मोबाइल आहे। ओके, हीअ फिट थी चुको आहे ऐं हाणे हिन वीडियो खे सेव कयो। सेव करण खां पोइ ॿीहर हिकु प्रोजेक्ट ठाहियो ऐं हुन में हिकु बैकग्राउंड खणो। को बैकग्राउंड तव्हां डाउनलोड करे सघो था, या जेको बैकग्राउंड तव्हां रखणु चाहियो तव्हां पंहिंजे चैनल जो कवर रखी सघो था, या को बि बैकग्राउंड तव्हां रखी सघो था। ओके, बैकग्राउंड रखण खां पोइ तव्हां जेकी फाइल एक्सपोर्ट कई उहा खणो। ओके, हाणे थोरो ध्यानु ॾिजो, हिनखे क्रोमा की सां पंहिंजे बैकग्राउंड खे ख़तमु कजे ऐं उन खां पोइ जेको असां एनिमेशन वारो कमु कंदासीं उन ते थोरो ध्यानु ॾिजो। अच्छा, हाणे ध्यानु ॾिजो, हिन ते क्लिक करे तव्हां चाबी ते क्लिक कयो ऐं पोइ हिनखे थोरो हिते जिते सब्सक्राइब करणु चए पियो उते थोरो ज़ूम करे ईंदासीं असां ऐं प्लस जे बटन ते क्लिक कंदासीं। ओके, ॿीहर हुनखे अनज़ूम कंदासीं, ज़ूम आउट कंदासीं, सॉरी यार मोरी अंग्रेज़ी, ऐं हुनखे रोटेट करे हिते ईंदासीं प्लस, ॿीहर थोरो वेझो प्लस। ओके, हाणे हिन तरफ़। ओके, हाणे बिल्कुलु सिधो करे हेठि खणी अचो ऐं प्लस जे बटन ते क्लिक करे एंड ताईं प्लस ते पुॼायो। ओके, हिनखे एनिमेशन असां ॾेई चुका आहियूं ऐं हाणे तव्हां हिनखे चाहियो त प्ले करे ॾिसी सघो था। हिन तरह जो ठही वियो।
ओके हाणे वारो आहे ॿीहर तव्हां ग्रीन स्क्रीन वारो इफेक्ट डाउनलोड करे सघो था। आङिर वारो तव्हां लिखी सर्च कयो ग्रीन स्क्रीन फिंगर, तव्हांजे साम्हूं काफ़ी सारा मुख़्तलिफ़ वीडियो अची वेंदियूं, तव्हां को बि डाउनलोड करे वठो इफेक्ट। ओके डाउनलोड करण खां पोइ तव्हां हुनखे जिते तव्हांखे रखणी आहे, ॾिसो ही हिकु खणी आयो आहियां, हुनखे पहिरीं तव्हां अनेबल कंदुसि। ओके हिन जो आहे, हिन जे अॻियां हिन जो इंट्रो आहे, हुनखे असां कटे करे फ़िलहाल तव्हां हिकु फेवरेट मां खणी थो वठां फ़ोटो। ओके ही केसि ताईं आहे, हे सुधी जिते जिते ही क्लिक करे थी उते थोरो टाइम लाइन खे ज़ूम करे छॾियो, जीअं तव्हां हुनखे आसानी सां आङिर सां फॉरवर्ड करे सघो, अॻिते पोइते करे सघो। ओके जिते तव्हांखे लॻे थो त हिते सही रहंदी उते बीहारियो हुन आङिर खे। पहिरीं त उन आङिर क्रोमा की सां अनेबल कयो ऐं एडजस्ट करे वठो, पोइ उन जॻह ते बीहारियो जिते तव्हां हुनखे रखणु चाहियो था। जीअं मिसलन हुते रखणु चाहियां थो, हिते सही रहंदी। यार क्रोमा की सही कोन पई अचे। ओके ही अची चुकी आहे पूरी जॻह ते बिल्कुलु। हाणे ही मुंहिंजी मोबाइल 3 ईयर सपोर्ट कोन थी करे, इन करे ऐं हुन प्रोजेक्ट खे सेव कंदुसि। ही सेव थी रहियो आहे। ओके जीअं तव्हां ॾिसी सघो था ही सेव थिए पियो, अञा कुझु देरि आहे, बहरहाल वेट करे था वठूं। ओके ही सेव थी चुको आहे। हाणे असां फर्स्ट में जेकी मीडिया वारो लेयर आहे उन मां मीडिया खे डिलीट कंदासीं ऐं उते तव्हां उहो ई रखो जेको तव्हां एक्सपोर्ट कयो आहे। एक्सपोर्ट थियल फाइल उते रखो ऐं पोइ हेठि जेको मोबाइल वारो फाइल आहे हिनखे मीडिया मोबाइल वारो लेयर आहे हिनखे डिलीट कयो। हाणे ॾिसो हीअ फिंगर हिते अची वई, पर इहे अॻु में बि आहे। हाणे तव्हां उन फिंगर खे थोरो अॻिते यूज़ कंदो त हुन में मथी फिंगर बि आहे ऐं उहा तव्हां हिते क्लिक करे डिलीट करे वठो, हिते रखो। हाणे सही आहे। ओके मुकमल एडजस्ट थी चुकी आहे। हाणे असां हिन प्रोजेक्ट खे सेव कंदासीं ऐं तव्हां ॾिसी सघो था हीअं ठही वियो। ओके दोस्तों ही हुई अॼु जी वीडियो। उम्मीद आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करण सां गॾु घंटी जे निशान ते क्लिक कंदा ऐं जेकॾहिं हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई वीडियो खे लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कंदा ऐं पंहिंजी राय कमेंट में ज़रूरु लिखंदा। मां मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।